इंसानियत जी तज़लील जो एक ॿियो अफ़सोसनाक वाक़ियो, रत जे रिश्तनि में लिकल मुनाफ़क़त जी इंतहा। तालका शदादपुर लकबरून विलेज माशूक अली शाह जे रवासी सैयद ज़ैनल आबदीन शाह ते संदसि सॻे भाउ लाइक ॾिनो उर्फ़ बाबू शाह पुट आशिक़ अली शाह पारां घर में दाख़िल थी चादर ऐं चार दीवारी जो तक़दुस पामाल कंदे 3 कलाक ताईं रसनि सां ॿधी न सिर्फ़ सख़्त तशदद जो निशानो बणायो बल्कि सख़्त तज़लील पिणु कई। जवाबदार सां इन वारदात में संदसि 2 पुट रहमतुल्लाह शाह ऐं नेमतुल्लाह शाह पिणु शामिल हुआ। जवाबदारनि गुल शाह जी घरवारी ऐं संदसि ॿारनि खे पिणु सख़्त तशदद जो निशानो बणायो। HRJDO न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ज़ैनल आबदीन उर्फ़ गुल शाह चयो त जवाबदार बाअसर हुअण जे करे पुलिस केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। हिन वधीक ॿुधायो त आउं अहिड़ी दरख़्वास्त SSP सांगड़ खे पिणु ॾिनी मगर का बि कार्रवाई अमल में न आई। हिन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं IG सिंध खां इहो मुतालबो कयो त जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे। अली जाफ़री सोलंगी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।